भिक्षा लतीफ़ जी नगरी भिक्षा में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सचावल के डिप्टी जनरल सेक्रेटरी परिहाड़ इत्तेहाद सदर सरदार वाहिद ॾिनो परिहाड़ जी जनम ॾियारी के मौके ते डॉक्टर मुक़द्दर परिहाड़ तरफ़ां लकड़ा होटल ते केक कटियो वियो, जंहिंमें परिहाड़ इत्तेहाद सुप्रीम काउंसिल मेंबर साईं ज़ुल्फ़िकार परिहाड़, ज़िले सांगड़ के सदर वडेरो मोहम्मद अयूब परिहाड़, मटियारी ज़िले के सदर मुहर्रम परिहाड़, कशमोर ज़िले जो सीनियर नायब सदर फ़कीर मिठल परिहाड़, मटियारी ज़िले जो जनरल सेक्रेटरी मीर मोहम्मद परिहाड़ समेत ॿियनि मेंबरनि ऐं बिरादरी जे मौजूदनि वॾे अंग में शिरकत करे मुबारकबाद ॾिनी। इन मौके ते सरदार वाहिद ॾिनो परिहाड़ चयो त परिहाड़ हिकु मज़बूत इत्तेहाद आहे। परिहाड़ बिरादरी जे हर माण्हू खे गॾु खणी हलंदासीं। हाणे कंहिं बि परिहाड़ बिरादरी जे माण्हुनि सां नाइंसाफ़ी न थींदी। इन जो फौरी तौर ते अज़ालो कयो वेंदो। दोस्तनि भाइरनि बिरादरी जे माण्हुनि जो थोराइतो आहियां जिन मान ॾिनो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।